हिकिड़ो शख़्स वापार करणु ॿिए पासे वियो पए, उन मुल्क जी राजधानी होॾे वञे पियो, त उते वञी करे अॻे आमतौर हूंदा भई घोड़ा खच्चर भरींदा ऐं वञी करे ॿी जॻह ते बाज़ार लॻाईंदा। जे सिंध में आम हूंदो, सभु सामान खणी करे जहाज़ भरे करे ॿियनि मुल्कनि में वेंदा, वरी उतो अची करे उतो जो सामान खणी करे हिते विकिणंदा, पर सिंध जो त आम हो। त हे बि घोड़ा खच्चर भरे करे वञे पियो। हाणे जीअं वञे पियो, हाणे जेके जेके विच में शहर अचनि पिया उते पंहिंजी सॼी मार्केट लॻाए पियो सामान लाहे करे, पोइ जेतिरो सामान हले भई उते विकिण जी पैसा आया, वरी बक़ाया सामान घोड़नि ते रखे, खच्चरनि ते रखे, नौकर बि काॾो थी ॾिस मार्केट बंदि करे रखेनि, ऐं जेतिरो सामान हली वञे हाणे ओतिरो पासो त खुटंदो न उन पासे। पोइ घोड़नि जी खुर्जीन थींदी आहे ॿई पासा जेके ॾी उनखे खुर्जीन चइबो आहे, जेको ॿिनी पासे रखबा आहिनि। पोइ जेको सामान हली वञे पोइ उनखे बैलेंस करण लाइ वरी ओतिरी मिटी भरे करे उन पासे में विझी छॾे ऐं हलनि पिया। त हलंदे हलंदे कुदरत हिकिड़े शहर में पिया, हिकिड़ो ॿियो नौजवान आयो पए साम्हूं, त उन हिनखे पुछे, यार हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे तुंहिंजी सम्झ में आई, तूं अचे थो एॾो वॾो वापारी आहे, सामान खणी अचे पियो, तूं हिसाब जेको नी कमाए बि पियो, सभु कुझु हले बि पियो, पर जंहिं महिल तूं सामान विझे थो घोड़नि ऐं खच्चरनि ते उठनि ते, उहो ॿई पासा बैलेंस करण जे लाइ वधे जेतिरो सामान खुटे थो भई हुनजो सामान ओतिरो वधीक आहे, हिकु पासो कढी करे ॿिए पासे विझ, ॿई बराबरि थियनि न। ऐं बैलेंस करण जे लाइ तूं सामान जे बजाए ओतिरी ॿिए पासे मिटी विझी छॾींदो आहे, इहा कहिड़ी चकाई आहे, त उते वज़न विझंदो वेंदो आहे। ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, वाकई मां ग़लती करां थो, मां मिटी छो थो विझां, पर मां मिटी त विझंदो पिया, हाणे पर मां सां पंहिंजो गुरू गॾु हूंदो आहे, जाॾे वेंदो हुनखे गॾु वठी वेंदो आहे, पर जेकॾहिं मूंखे ग़लति हुजे आहे त मूंखे गुरू चयो आहे तूं इहे न कर, उन मूंखे छो न चयो आहे। ठीकु आहे, मां त उनजो ख़्यालु न वियो हुजे, उनखे तूं पुछी अच, सदा उनखां पुछ, त भई मां पुछंदो मूं खां, तुंहिंजे चवण त न रखंदो। हे वियो अंदरि, गुरू खे पुछे त हिकिड़ो आयो, हाणे ॻाल्हि सही कयो, हाणे मूंखे बि पतो न आहे, उहो न तूं सामान ओतिरो खणी करे ॿिए पासे विझ, खणी बैलेंस बणाइण जे लाइ तोखे कहिड़ी तरह तूं मिटी थो विझे। हे चङो भला हिनखां पुछी आहे, काॾे आयो आहे, काॾे वियो, काॾो अचे थो, हे वियो चयो मां जेको राजधानी में वियो हुअमि जेका मुल्क जी आहे, ऐं तो वापसि अचां थो, ऐं हिन वरी चयो गुरू खे, चए पुछे छो वएं, छो अचे थो, वरी हो त सवाल खणी, चए गुरू पुछंदो पिया तूं वएं त सही राजधानी में, वरी अचे में थो, पर पुछे थो तूं छो वएं ऐं छो अचे थो। उन चयो मुंहिंजो हिते कमु न लॻंदो, कारोबार न लॻंदो, नौकिरी न मिलंदी, इन करे उते वियुमि, सो ॾाढी कोशिशि कयमि, न कमु लॻो न नौकिरी लॻी, फिरी फिरी आख़िर मायूस थी करे ओड़ो मोटी करे अचां थो, इन करे भाई कमु न थियो, इन करे वापसि वरी गुरू खे चयोसीं, वियो हुते कमु न लॻुसि, उहो परेशान, हिते ई परेशान हो, वरी उते ई परेशान, वेचारे खे कुझु न थियो, धिका खाई मोटी ईंदो पिया, सोरी मां धिका खोड़ खाधा पर थियो कुझु कोन, इन करे वापसि अचां थो, कमु न लॻो, पर मां सम्झां त थो न छा सही आहे छा ग़लति आहे, इन करे तोखे सलाह ॾिनमि, वरी ईअं बि चए थो मां एतिरो सियाणो आहे, समझदार आहे, चवनि खे चओ असांखे पंहिंजे रस्ते सां वञणु ॾे, तूं पंहिंजे रस्ते सां वञ, असांजो जेको हलंदो पिया उहो सही आहे, असांखे मिठी चङी आहे, तूं छा हलंदो रहो, हिन खे चए गुरू चवंदा असांखे मिठी चङी आहे, तूं वञ पंहिंजे रस्ते सां, असां पंहिंजे सां वेंदा पियो हल, असां पंहिंजी मिटी विझंदासीं, ऐं हे हली पियो, वरी साॻियो मिटी विझंदा, हिन जो काफ़िलो हले पियो, ऐं उते राजधानी पहुता, उते वञी करे हिननि सॼी बाज़ार लॻाई, हाणे जंहिं महिल सामान जी सॼी बाज़ार लॻी उहो त ठीकु आहे, भई जेको हिन सॼो लॻायो, जेका खुर्जी में मिटी विझंदा विया उनजो बि कुझु ढिग ठाहे करे रखी छॾ, जेको रस्ते में मिटी खणी आयो आहे उहा बि रखी छॾ, ऐं हिन मिटी जो बि दड़ो ठाहे करे गॾु रखी छॾियो सामान सां। कुदरती उतो जो जेको राजा हो उहो बीमार थी पियो, ॾाढो बीमार हो रहंदो, ॾाढो हुनजो इलाजु थींदो थींदो कुझु कोन हो, ॾाढा इलाज करायूं, हे करायूं, हर चीज़ थी, लेकिन हुनखे कोई फ़ाइदो न पियो,
आखिर हिकिड़ो वॾो हकीम हो उनखे वठी आया, उनको पूछो, उनजो इनजो हिकिड़ो इलाजु आहे भई इहो राजा मुंहिंजी दवा त ठाहे सघां थो पर दवा हिते असरु न कंदी, इन करे हिनजी दवा जेका आहे उहा मां ॼाणां थो हिनखे पूरे बदन ते लॻाइणी आहे ऐं लॻाए करे जेको तव्हांजो फलाणो प्रांत आहे, ब्राह्मण सूबो आहे, सो इनखे कपिड़ा में लाहे करे उन ते उस ते वेहिणो आहे, उतो जी मिटी उतो जेका आबहवा आहे उहा हिनखे मिटी खपंदी आहे, उते वेही करे अगरि उते उस ते वेही करे दवा जो असरु थींदो ऐं राजा ठीकु थींदो। त राजा खे ॿुधायूं, वज़ीरनि खे ॿुधायूं, उन चयो ठीकु आहे, हाणे हलंदा आहियूं एतिरो परे, इलाजु त कराइणो ई आहे। हाणे राजा वञे त सिधी ॻाल्हि सां गॾु एॾो काफ़िलो बि वञे, फोर्स वञे, सिक्योरिटी वञे, खाधा पीता वञनि, घर वारा वञनि, एतिरा माण्हू वञनि, त राजा जी सवारी वञे त माना एतिरो वॾो ख़र्चो बि अचे, एतिरो वॾो टाइम बि थिए पहुचण में, पोइ बि एतिरो पहुचण में एतिरा ॾींहं लॻनि, छो जे फ्लाइटूं ट्रेनां हुयूं कोन, वञनि बि खाको घोड़नि ते या हाथी ते, हाणे हाथी जी चाल छा हूंदी जॻह चढ़ी करे वञे, केतिरा ॾींहं लॻंदा त रस्ते में राजा पूरो थी वञे। आख़िर उन वज़ीर चयो यार हाणे ठीकु आहे, ॿियो को हल कढ, जेकॾहिं राजा न हली सघे पंहिंजो ॿियो को हल आहे, चयो उनजो ॿियो हल हिकिड़ो आहे, जेकॾहिं उन सूबे जी उन ब्राह्मण जी अगरि उहा मिटी जेका आहे जेका उते थींदी आहे, अगरि उहा उतो खणाए करे अचूं, उहा हिनखे विछाए करे विहायूं दवा लॻाए करे, त पोइ राजा हिते ठीकु थी वेंदो, होॾे न वञे त वरी उतो जी मिटी अचे। वज़ीर जो तर्स, उतो जो हिकिड़ो वापारी आयो आहे सौदागर, उन पंहिंजी बाज़ार लॻाई आहे, उते मिटी जो बि ढेर पियो आहे, मां ॾिसी आयो आहे, उन खां पुछंदमि, उन चयोसि मूंखे सॼी मिटी उतो जी आहे, मां आयो ई ओॾो आहे, चयोसि मिटी घणे ॾींदे, चयोसि ज़ाहिर मां ओॾो खणी करे आयो आहे, सॼो घोड़नि जा आहे ख़र्चा खाधा पीता एतिरो जो आहे, ज़ाहिर मिटी जो मुल बि त ओड़ो थींदो न, ऐं हिनखे बि जेको मिटी जो मुल खपंदो उहो रखे सौदागर। ऐं वज़ीर ओॾी महिल सॼी पेमेंट कयसि मिटी जी, उनखां वरिते ऐं वेठी करे पोइ राजा खे उन दवा ॾिनी, मिटी ते विहाए करे राजा ठीकु थी वियो। ऐं उन ॾींहं खां मिसाल बणिजी वियो त जेकॾहिं भाउ खुलंदो आहे त पोइ जो मिटी बि सोनो बणिजी वेंदी आहे। एक्चुअली उनजो मिसाल हो, भई उतो थियो मिटी जो सोनो बण बि, सोन जे भाउ जो जी मिटी हली, त पोइ उन सौदागर पंहिंजे गुरू खां पुछो, चइसि उन महिल त मूंखे उन चयो भई तूं बराबरि कर, उनजी ॻाल्हि मूंखे बि सम्झ में अचे पई, पर तूं मूंखे सफ़ा जवाबु ॾिनो, हक़ीक़त में ॻाल्हि उनजी सम्झण खां पोइ मुंहिंजे बि अंदरि बि हलचल हले पई त मां छो मिटी खणे थो पिया, इहो को अॼु आयो माखो ई मिटी खणाए थो, भई जेसिताईं मूंखे सम्झ में न हुई एसिताईं ठीकु हो, पर जॾहिं मूंखे पतो पियो त मां बि इहो सफ़र में कंदो पिया आहियो, अॼु आयो मिटी मां खणंदो ईंदो आहे, हिनजो फ़ाइदो छा, फ़ाइदो त हाणे मूंखे सोन जे मुल में मिटी हली आहे इहो त थियो, पर इहा ॻाल्हि तोखे बि सम्झ में आई, तूं इहो छो न करायो, तूं मिटी खणाई उनजो कारण छा हो। तॾहिं गुरुअनि खे चयो, चए ॾिस तूं जंहिंमहिल मूंखे पुछण आहे मां तोखे ॿ टे सुवाल कया, पहिरियों मां तोखे पुछियो इहो काॾो आयो आहे, काॾे वञे थो, ॿियो सवाल कयूं छो वियो छो आयो, त जॾहिं मां तोखे पहिरियों सवाल कयो काॾे वियो काॾो अचे थो, हुन चयो मां राजधानी वियुमि पंहिंजे घर वापसि अचां थो, माना वियो पंहिंजे घरूं आयो होॾो। ॿियो मां तोखे सवाल कयो छो वियो छो अचे थो, उन चयो हिते मूंखे क़िस्मत साथ न ॾिनो, मुंहिंजो कोई न कारोबार न कुझु, ॾुखिया ॾींहं हलिया पए, ऐं उते वियुमि साॻा धिका खाधमि कुझु बि कोन हो, इन करे वापसि आयुमि, ऐं मां तोखे चयो तूं मिटी कर, त छाकाणि त उन वक़्तु उनजे अॻु में कयल कर्म चङा कोन या कुझु बि, उन वक़्तु उनजा कर्म साथ न ॾेई रहिया, एॾो सियाणो समझदार जेको ॿियनि खे सम्झाए भई तूं मिटी न खण, बैलेंस पंहिंजे सामान सां खण, हर छो ग़लति कंदो पिया,
संबंध ॼाण ज्ञान अकुल पढ़ाई लिखाई उनखे सभु कुझु हुई तॾहिं जो आहे जॉब ते वञे पियो। हुनखे सभु कुझु हो पर कर्म जो साथ कोन हो, कर्म चङा कोन आहे जो हुनखे साथ ॾे। मुंहिंजी बदबख्ती जा ॾींहं हलिया भई क़िस्मत चङी पंहिंजी क़िस्मत टुटल हुअसि। जंहिंजी पंहिंजी क़िस्मत टुटल हुई उहा तोखे छा ठाहींदो, जेको तूं सोन में बि हथु विझां तुंहिंजी मिटी थी वञे। हा हो एतिरो वियो की कुझु न मिलियो, क़िस्मत टुटल हुई। लेकिन तुंहिंजी उन वक़्तु क़िस्मत चमकियल हुई, तुंहिंजा कर्म तोखे साथ ॾियनि पिया। अॼु ताईं तुंहिंजो शेवा भाव चङाई भलाई जेका तूं हर कमु करे पियो हली, तुंहिंजी क़िस्मत बणिजी करे हले पई। इन करे तुंहिंजी क़िस्मत थिए हली, इन करे तोखे तूं मिटी खणंदो आहे। भई हिन वक़्तु तूं जेको ई तोखे कर्म साथ ॾींदा पिया आहिनि, मिटी में हथु विझंदे त उहो बि सोनो थी वेंदो, छाकाणि त कर्म तोसां गॾु तोखे कोई रोके न सघंदो आहे, तोखे हलाए सघंदो। त कर्मनि खे बढ़ाइण जे लाइ असांखे चङाई करणी पवंदी आहे, सत्कर्म करणो पवंदा आहिनि, सचे साईं जी रहमत खे पाइणो पवंदो आहे, आसीस खे पाइणो पवंदो आहे, पाण खे बढ़ाइणो पवंदो आहे। जॾहिं असां सभु चङा थींदा आहियूं, एतिरियूं बहितरियूं मिली करे असांजा सुखे ऐं ॾुखे वक़्तु ॿिन्ही खे सुखियो बढ़ाए छॾींदा आहिनि। पर कर्म कमाल जी ॻाल्हि इहा हूंदी आहे त जॾहिं असांजा कर्म चङा हुजनि, चङो वक़्तु हले, चवण जो मक़सदु कर्म जो फल मिले, उन वक़्तु असां पंहिंजा पेर संभाले करे हलूं। उन वक़्तु असां वधीक चङा थींदा वञूं, वधीक बहितर थींदा वञूं, वधीक असांजा खाधा पीता तौर तरीक़ा उथी वेठी हालत माहौल सभु ओतिरो चङो हुजणु खपे। जंहिंसां चङाई में चङाई जी विझंदा ईंदासीं त पोइ उहा चङाई भाग नसीब क़िस्मत मालिक जी रहमत सदाई हलंदी रहंदी, असां सदाई वधंदा वसंदा ख़ुशि थींदा अॻिते हलंदा हलंदासीं। पर आम इंसान असां ग़लती उते कंदा आहियूं जॾहिं क़िस्मत चङी थींदी आहे, कर्मनि जो साथ थींदो आहे, उन महिल कमु असांजा को क्रम वारा बणिजी वेंदा आहिनि। उते सॼी मनमानी वधी वेंदी आहे, उते सॼी हली चली अहंकार तौर तरीक़ा सभु कुझु उबता थियणु लॻंदा आहिनि। ऐं जॾहिं उहे उबता थींदा आहिनि, उहो चङनि कर्मनि जो पुराणनि जो जेको साथ हूंदो आहे एसि ताईं त हलंदो आहे। ऐं कर्मनि जो साथ इहो हूंदो आहे जीअं असां कंहिं नौकर खे किरोड़ ॾेई छॾियोसीं, उहो बेवकूफ़ हूंदो जेके नचंदो खड़ो हूंदो, भई ॾिसो त हाणे मां करोड़पति थी वियुमि, घड़ी खां पोइ ओड़ो थी वेंदो। एक्चुअली पैसा उनजा कोन्हे, सेठ जा आहिनि, असांखे यादि रखणु खपे। साॻे नमूने भाग नसीब असांजो कोन्हे, उन सचे साईं जी रहमत या असांजे कर्म जो आहे जेको उनजो करे कयासीं। त पोइ असां उन कर्मनि खे पंहिंजे भाग नसीब खे लता न मारूं, उनखे असां पोइते न करूं, उनखे बणाए करे रखूं। जंहिं ॾींहुं उहे बणाए करे रखंदा आहियूं, पोइ असां सदाई बणाए रखंदा आहियूं, सदाई हलंदा रहंदा आहियूं। इन करे असां संतनि महात्माउनि दरवेशनि जे द्वार ते जॾहिं बि ईंदा आहियूं, उनजी दामन में जॾहिं बि ईंदा आहियूं, इन्हनि संतनि महात्माउनि जो को बि हूंदा, जेतिरा वधंदा वेंदा ओतिरी चङाई उनजी वधंदी वेंदी हूंदी आहे। पोइ केतिरो बि जो नालो थिए, इज़त थिए, और उनजो अहंकार न वधंदो आहे, वॾाई न वधंदी आहे, उनजा ग़लति तरीक़ा न वधंदा आहिनि। पर अञा जेको थोरो ग़लति थींदो आहे उनखे रोकण जी कोशिशि कंदा आहिनि, पाण खे रोक, अहंकार खे पोइ ते कराइण जी कोशिशि कंदा आहिनि, पाण बि कंदा आहिनि, ॿिए खे बि कराइण जी कोशिशि कंदा आहिनि। पर असल चीज़ आहे जॾहिं असां उनजी ॻाल्हि खे सम्झंदा, जीअं उनखे गुरू चयो, तूं पंहिंजी मिठी विझंदो आहे, छाकाणि उनखे पतो हाणे जेको ई कंदो कर्मनि जो साथ त असांखे साथ ॾींदो, पर उनजा वचन उनजे लाइ सभ खां वधीक हूंदा। समझ जी ॻाल्हि इहा आहे। ओतिरो मञणु असांजो जॾहिं बहितर थींदो आहे, असां त बहितर थी करे रहंदा आहियूं, तॾहिं असांजो जीवन हलंदो आहे। तंहिंजे करे जीवन जी संझा थियण खां अॻु, शाम थियण खां अॻु असांखे पंहिंजो प्रकाश जगाइणो आहे, असांखे पंहिंजी रोशनी खे बणाए करे रखिणो आहे, असांखे पंहिंजे जीवन खे ठाहिणो आहे। ईअं न शाम थिए
ऐं असांजी ज़िंदगी जी शाम थिए, ज़िंदगी जी शाम न थिए, उनखां अॻु में जोत जगे, उनखां अॻु में प्रकाश थिए, ऊंदहि थियण खां अॻु में रोशनी जो बंदोबस्तु ज़रूरु हुजे। ऐं जेकॾहिं इहा चीज़ उन्हनि जे असांखे सम्झ में अची वई त पोइ असांजे जीवन जी ज्योति सदाई जगमगाईंदी रहंदी आहे। पोइ उहा ज़िंदगी जी शमा सदाई चमकंदी रहंदी आहे, जगंदी रहंदी आहे। तंहिंजे करे असां संतनि, महात्माउनि, दरवेशनि जे द्वार ते जॾहिं बि ईंदा आहियूं, उनजो मक़सदु आहे पंहिंजे जीवन जी ज्योति खे जगमगाए रखणु।